सुर कल्याण दास्तान पहिरियों बैत नंबर 1 लतीफ़ सरकार। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजे कुदरत से क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहद हू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। हिन शेर में लतीफ़ सरकार फरमाए थो उन अल्लाह ताला जी बाज भरे जी धणीअ जी कुदरत वारे जी पालनहार महिरबान ऐं ॿाझारे जी साराह कर जेको सभिनी खां पहिरियों आहे। ॿिए बैत में फरमाए थो वहदहू ला शरीक लहू जॾहिं चयो जिन तिन मञियो मोहम्मद कारणे हिजां साण हीअन तॾहिं मंझां तिन अवतड़ कंहिं न ॿोलियो। पहिरियां अल्लाह ताला उन खां बाद रसूल। ॿिए बैत में शाह साहिब फरमाए थो त जेको इंसान अल्लाह ताला खे हिकु मञे थो उहो जेकर दिलियां अल्लाह ताला खे मञे थो त यकीनन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बि मञींदो ऐं जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मञींदो त हिते लफ़्ज़ लतीफ़ सरकार इस्तेमालु कयो आहे अवतड़। मतिलबु तड़ जो मतिलबु हूंदो आहे खूह वेल पाणी भरणु जेको हूंदो। अॻे जा माण्हू जेके हुआ सभु को पंहिंजे पंहिंजे तड़ तां पाणी भरींदो। अगरि जेकॾहिं केरु भुलिजी ॿी क़ौम जे तड़ ते वञे त उनखे ग़लति सम्झो वेंदो। सो लतीफ़ सरकार ते जो मतिलबु हिते तड़ मां आहे राह। जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिलि सां मञींदो त उहो कॾहिं राह तां न भटकंदो।